खबर शामिल कंदासीं। क़ौमी असेंबली में नए क़ाइदे ऐवान ऐं मुल्क जे नए वज़ीर आज़म जी चूंड अॼु थींदी। क़ौमी असेंबली में मेंबर जी आमद जो सिलसिलो जारी थी वियो आहे। क़ौमी असेंबली जे अॼु कुझु देर में थींदड़ इजलास में मुल्क जे नए वज़ीर आज़म जी चूंड कई वेंदी। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। मुस्लिम लीग नून ऐं उन जे इतिहादनि जी नामज़दगी कयल उम्मीदवार शहबाज शरीफ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उम्मीदवार उमर अयूब विच में मुक़ाबिलो थींदो। शहबाज शरीफ खे क़ौमी असेंबली जे 336 मेंबरनि मां 209 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे, जॾहिं त नए चूंडजी ईंदड़ वज़ीर आज़म जी हलफ़ बरदारी तक़रीब सूमर ते थींदी। तयारियूं मुकमल थी वियूं आहिनि। आमा खे आगाह कयूं पिया। क़ौमी असेंबली में नए क़ाइदे ऐवान ऐं मुल्क जे नए वज़ीर आज़म जी चूंड अॼु थींदी। क़ौमी असेंबली में मेंबर्स जी आमद जो सिलसिलो जारी थी वियो आहे। क़ौमी असेंबली जे अॼु कुझु देर में थींदड़ इजलास में मुल्क जे नए वज़ीर आज़म जी चूंड कई वेंदी। आमा खे आगाह कयूं त मुस्लिम लीग नून ऐं उन जे इत्तेहादनि जी नामज़दगी कयल उम्मीदवार शहबाज शरीफ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उम्मीदवार उमर अयूब विच में मुक़ाबिलो थींदो। शहबाज शरीफ खे क़ौमी असेंबली जे 336 मेंबर्स मां 209 मेंबर्स जी हिमायत हासिल आहे। नए चूंडजी ईंदड़ वज़ीर आज़म जी हलफ़ बरदारी तक़रीब सूमर ते थींदी। तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। क़ौमी असेंबली में नए क़ाइदे ऐवान ऐं मुल्क जे नए वज़ीर आज़म जी चूंड अॼु थींदी। क़ौमी असेंबली में मेंबर्स जी आमद जो सिलसिलो जारी आहे। क़ौमी असेंबली जे अॼु कुझु देर में थींदड़ इजलास में मुल्क जे नए वज़ीर आज़म जी चूंड कई वेंदी। आमा खे आगाह कयूं। मुस्लिम लीग नून ऐं उन जे इत्तेहादनि जी नामज़दगी कयल उम्मीदवार शहबाज शरीफ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उम्मीदवार उमर अयूब विच में मुक़ाबिलो थींदो। शहबाज शरीफ खे क़ौमी असेंबली जे 336 मेंबर्स मां 209 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। नए चूंडजी ईंदड़ वज़ीर आज़म जी हलफ़ बरदारी तक़रीब सूमर ते थींदी। तयारियूं मुकमल कयूं वियूं। क़ौमी असेंबली में नए क़ाइदे ऐवान ऐं मुल्क जे नए वज़ीर आज़म जी चूंड अॼु थींदी। क़ौमी असेंबली में मेंबर्स जी आमद जो सिलसिलो जारी थी वियो आहे। क़ौमी असेंबली जे अॼु कुझु देर में थींदड़ इजलास में मुल्क जे नए वज़ीर आज़म जी चूंड कई वेंदी। मुस्लिम लीग नून ऐं उन जे इत्तेहादनि जी नामज़द कयल उम्मीदवार शहबाज शरीफ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उम्मीदवार उमर अयूब विच में मुक़ाबिलो थींदो। शहबाज शरीफ की क़ौमी असेंबली जे 336 मेंबर्स मां 209 मेंबर्स जी हिमायत हासिल आहे। नए चूंडजी ईंदड़ वज़ीर आज़म जी हलफ़ बरदारी तक़रीब सूमर ते थींदी। तयारियूं मुकमल कयूं वियूं।